दारी खे इन वक्त शहबाज शरीफ के मॉडल टाउन वाली रिहाइशगाह से या अहम मुलाकात कई पी वने। शहबाज शरीफ मरियम नवाज़ और हमजा शहबाज से गड अगूणे सदर और पीपल्स पार्टी चेयरमैन की मुलाकात जारी है। मरियम नवाज़ शहबाज शरीफ और हमजा शहबाज अगूणे सदर और पीपी चेयरमैन की आजियां कई। आगाह कयो मां त मांझांदी जी या दावत ॾिनी वई हुई शहबाज शरीफ तरफां, जेका आसिफ ज़रदारी और बिलावल भुट्टो ज़रदारी कबूल करे वरती है। इन वक्त शहबाज शरीफ की मॉडल टाउन वाली रिहाइशगाह से पीपल्स पार्टी क़यादत मौजूद है। शहबाज शरीफ मरियम नवाज़ और हमजा शहबाज से गड अगूणे सदर और पीपल्स पार्टी चेयरमैन की आजियां कई। शहबाज शरीफ की दावत ते आसिफ ज़रदारी और बिलावल भुट्टो ज़रदारी संदस रिहाइशगाह पहुता हैं। जुल्फ़िकार गुरामानी का तफसील मालूम क्यों था। जुल्फ़िकार, आगाह कजो मुल्क के सियासी मंजरनामे में या अहम अग भराई है। ऑपोजिशन जो बई वॾियूं पार्टीज़ हैं जिनमें एक दफ़ो ॿीहर वेझड़ाई थींदी नज़र अचे पई। जी, हींअर पाकिस्तान पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून की क़यादत से मुलाकात के लिए लाहौर में संदसी घर ते मौजूद है। आसिफ अली ज़रदारी और बिलावल भुट्टो शहबाज शरीफ से मुलाकात के सिलसिले में संदस घर जो मॉडल टाउन लाहौर में है उते पहुतल हैं। गुजरियल रात बिलावल भुट्टो और शहबाज शरीफ के विच ते फोन ते राब्तो थो, जैमें शहबाज शरीफ के तरफा पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत आसिफ अली ज़रदारी और बिलावल भुट्टो के दावत दी वही। अज वे लंच पे गड थींदा उन हवाले से जेका रात यह मुलाकात तय थी हुई। रात ही मुस्लिम लीग नून के ज़रिए इहो ॿुधायो त हिन मुलाकात के अंदर मरियम नवाज़ और हमजा शहबाज भी मौजूद हूंदा। हींअर जॾहिं आसिफ अली ज़रदारी और बिलावल भुट्टो मॉडल टाउन वाले घर से शहबाज शरीफ के घर से पहुता तो उन वक्त शहबाज शरीफ मरियम नवाज़ उन्हनि जो इस्तकबाल भी कयो। कोरोना वायरस वाली सूरत हाल खां पोइ जा जेके मंज़र आहिनि मुलाकात के अंदर उन में SOPs जो ख्याल भी रखियो वियो आहे। इहो भी बुधायो वियो आहे त आसिफ अली ज़रदारी हिते मौजूद हूंदा शहबाज शरीफ से मुलाकात दौरान, तो उन्हनि जूं दवाऊं ऐं उन जो खाधो भी ख़ास तौर ते शहबाज शरीफ के घर ते पहुंचायो वियो आहे, छो जो हू अंडर ट्रीटमेंट है। तो उन सिलसिले में दवाऊं भी आसिफ अली ज़रदारी जूं मॉडल टाउन वाले घर ते पहुतल आहिनि जेको शहबाज शरीफ जो घर है। जॾहिं त सियासी सूरत हाल के हवाले से भी ज़रियनि जो इहो चवणु आहे थी मुलाकात इंतहाई अहम है। इन हवाले से तो लॉन्ग मार्च की जेका सूरत हाल है, एक तरफ PDM जो लॉन्ग मार्च है, बे तरफ पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च है। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी PDM के छॾे चुकी है, उन खां पोइ शहबाज शरीफ से जेका मुलाकात है उनजा घणा ही रुख आहिनि। इन मुलाकात जे जुल्फ़िकार त इन सियासी मंजरनामे ते तज्ज़ियाकार छा था चवनि, कहिड़ा अहिड़ा मामला आहिनि या कहिड़ा अहिड़ा मौज़ू हूंदा जेके ज़ेर बहस ईंदा? जी, एक तो यह जेका सूरत हाल है तो मुस्लिम लीग नून और पीपल्स पार्टी के विच ते जेको इं चइजे तो जेको ख़ास तौर ते सेनेट के अंदर यूसुफ रज़ा गिलानी वारी अपोजिशन लीडर तौर जेका चूंड हुई, उन खां पोइ जेके विथियूं हुयूं उहे विथियूं हींअर घटिजंदे नज़र अचनि थियूं। ऐं ॿी जेका सूरत हाल है उहा सूरत हाल ईअं भी है तो इन मुलाकात में जॾहिं मरियम नवाज़ मौजूद है तो इन जो मकसद है तो नवाज़ शरीफ भी ऑन बोर्ड है। नवाज़ शरीफ से भी एन मुमकिन है तो नवाज़ शरीफ भी इन मुलाकात में मौजूद हुए, वीडियो लिंक ते या टेलीफोन ज़रिए जी अग भी थींदो रहियो आहे। उन करे पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग नून के विच ते जेको फ़र्क़ु हुयो उहो फ़र्क़ु असांखे मिटजंदे नज़र अचे तो। जॾहिं त PDM और पीपल्स पार्टी के विच ते जेको फ़र्क़ु है, गुज़िरियल ॾींहुं ANP भी मुलाकात कई है मौलाना फज़लुर रहमान सां। तंहिं करे PDM मां निकिरण के बावजूद जेको हिकिड़ो विछोटियूं हुयूं उहे काफ़ी वेझो थी चुकियूं आहिनि। सेनेट के अंदर भी यूसुफ रज़ा गिलानी सां मुलाकात में गडियल अपोजिशन मौजूद है। जेकॾहिं मुखालिफ़ धुर के ॾिसजे तो ही जेका मुलाकात है जैमें समझो तो आसिफ अली ज़रदारी और शहबाज शरीफ मरियम नवाज़ बिलावल भुट्टो एक प्लेटफॉर्म ते मौजूद आहिनि, तो इहा मुलाकात इनके जेकॾहिं तव्हां माज़ी में नवाज़ शरीफ और आसिफ अली ज़रदारी जी गडियल मुलाकात या मोहतरमा बेनज़ीर भुट्टो और नवाज़ शरीफ की मिसा के जमहूरियत वारी जेका मुलाकात है उनके सामूं रखी करे ॾिसो तो ही मुलाकात इमरान खान की हुकूमत के हवाले से इंतहाई अहम मुलाकात है। ये जेके मंज़र आहिनि, ये जेके तस्वीरूं आहिनि, ये उन हवाले से इंतहाई अहम आहिनि त अॼु क़ौमी असम्बली के अंदर या सेनेट के अंदर या सेनेट और क़ौमी असम्बली का बाहर जेका वॾे में वॾियूं पार्टियूं आहिनि पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग नून उनकी मरकज़ी क़यादत हींअर मौजूद है, जैमें जेको शेख रशीद इहो चवंदो हो तो मुस्लिम लीग नून भी टुटी वेंदी ऐं नून ऐं शीन जो फ़र्क़ु ईंदो या पीपल्स पार्टी ऐं नून लीग में वॾो फ़र्क़ु है या विछोटियूं आहिनि, तो उहे हींअर हिन मंज़र के अंदर उहे सभई फ़र्क़ मिटजंदे भी नज़र अचनि था। हिकिड़ी सियासी जेका सूरत हाल है
उहा तब्दील थींदे बि नज़र अचे थी। साॻे वक़्तु इहा सूरत हाल आहे कि मुलाक़ात लाहौर में थी रही आहे, जिते बिलावल भुट्टो कुझु ई ॾींहं अॻु मौजूदु हो। ख़ासि तौर ते कल्ह आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो हिन मुलाक़ात जे सिलसिले में उते पहुतल आहिनि। त हीअ मौजूदा जेका हुकूमत आहे, उन हुकूमत जे साम्हूं जेको पाकिस्तान जूं ॿ वॾियूं जमहूरी पार्टियूं आहिनि, उन्हनि जो हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थियणु इहो इंतिहाई उनजी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ बि थिए थी, जीअं मिसाक जमहूरियत जी हिकिड़ी तारीख़ आहे। ज़ुल्फ़िकार जी अवां चयो त सेनेट में यूसुफ रज़ा गिलानी खे ऑपोजिशन लीडर बणाइण ते बि कुझु जेका सूरत हाल हुई ख़राब थी हुई, पर साॻे वक़्तु हाणे 27 फरवरी ते पीपल्स पार्टी लॉन्ग मार्च करे रही आहे। PDM जी जेका तारीख़ आहे लॉन्ग मार्च जी, उहा 23 मार्च आहे। नून लीग पंहिंजे सिर इहा कोशिशि करे सघे थी त पीपल्स पार्टी वापसि अचे PDM में? जी, इन हवाले सां त मुस्लिम लीग नून जी मरकज़ी क़यादत सां असां पाण बि ॻाल्हायो ऐं उन खां पोइ मौलाना फज़लुर रहमान खां PDM जी जेका हींअर जेको सरबराही इजलास थियो आहे, उन खां पोइ सवाल बि थियो। मौलाना फज़लुर रहमान जो इहो चवणो हो त लॉन्ग मार्च जो ऐलान अॻु में असां कयो हो, पीपल्स पार्टी खे बाद में इहो ऐलान न करणु खपे हा। जॾहिं त ख्वाजा आसिफ जो इहो चवणो हो त अञा त काफ़ी वक़्तु पियो आहे, पूरो महीनो पियो आहे ऐं हिते त हफ़्तनि जे अंदरि सूरत हाल तब्दील थी सघे थी। हिते त इहो बि सुवालु आहे त नवाज़ शरीफ़ बि किथे हफ़्ते जे अंदरि वापसि न अचे। इहो जावेद लतीफ़ जो चवणु आहे, इहो असां नथा चऊं, पर उन्हनि जी मरकज़ी क़यादत चवे थी त नवाज़ शरीफ़ बि कहिड़े वक़्तु बि पहुची सघनि था। तंहिं करे सिर्फ़ु लॉन्ग मार्च वारो जेको बुनियादी नुक़्तो आहे, उहो ई सिर्फ़ु मामिलो न आहे। हिन में तव्हां ॾिसो त मुस्लिम लीग नून पंहिंजे मौक़िफ़ में एतिरी तब्दीली कई आहे जो मुस्लिम लीग नून जे मौक़िफ़ खे जेकॾहिं ॿुधिजे थो त ईअं महसूसु थिए थो त इहो पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ आहे। छो त इन हाउस तब्दीली, अदम एतमाद जी तहरीक ऐं उन खां पोइ पार्लियामेंट जे अंदरि कोशिश, इहे सभु उहे नुक़्ता हुआ जेके पीपल्स पार्टी जा हुआ, जेके हींअर मुस्लिम लीग नून हिन खे वधाए रही आहे त असां इन हाउस तरफ़ वञूं पिया। त उन हवाले सां बि वेझड़ाई थी आहे त मुस्लिम लीग नून हुजे या मौलाना फज़लुर रहमान बि इस्तीफ़ा उन वारे मामले खां हटी वियो आहे। मौलाना फज़लुर रहमान बि चवे थो त इस्तीफ़ाऊं न ॾींदासीं हाणे। तंहिं करे जेको नुक़्तो हुयो या जेको बयानियो हो, ठीकु आहे, लॻे ईअं थो त पीपल्स पार्टी जो जेको फॉर्मूला आहे शायदि हाणे नून लीग बि उन ते रज़ामंद आहे त उन ते ई वधीक अमल कयो वञे त इन हाउस